जान बिरोही अमीर बख्श ताने वक़्त अदा असांखे मिलिया निकिरो तव्हांजी पंहिंजी राइटिंग में आहे हिकिड़ो शायदि तव्हां जेके दोस्त तव्हां ते महिरबानी कई आहे उन में फ़कीर मीर मोहम्मद कलोई जो नालो लिखियलु आहे। शाही बाज़ार काज़ी अहमद खां गाज़ी खान कोसो आहे साजिद लखबलजी स्टेशन खां इहो नालो वीचारो जेको आहे मोहम्मद अयूब हिन में बि लिखियलु आहे। सुमेर अली ऐं उमेर अली डाविश कोट गुलाम हुसैन जलालाणी खां नाला शामिल करे चुकी आहियां। नाज़ फ़कीर मोहम्मद साथी दल के वदीन जो गोठ अहमद खान मुरादानी लगघार शाह खां नूर मोहम्मद मुरादानी मोहम्मद असलम मुरादानी गोठ पुनल खान चांडियो सकरन खां अमीर बख्श चांडियो मौला बख्श चांडियो काशिफ अली चांडियो गोठ सन्याणी लाखेर खां वफ़ा वज़ीर अहमद लाखेर ऐं समीर अहमद लाखेर। सही जवाब असांखे लिखी मोकिलियो आहे गोठ अकरी चौधरी खां आजिज़ अता हुसैन शरबलोच गोठ सन्याणी लाखेर लखायतपुर नाथन शाह खां अली अहमद लाखेर शोएब अहमद लाखेर जुनैद अहमद ऐं सोहेल अब्बास लाखेर। ये ख़त असांखे लिखी मोकिलियो आहे गोठ रसूलपुर ठरी मीरवा खां वफ़ा हुसैन अली शरबलोच आज़ाद अब्दुसलाम शरबलोच मुमताज़ तबस्सुम शरबलोच ऐं अली गोहर शर गोठ जुमू खान कलोई खां ताज मोहम्मद खान कलोई जाकर खान कलोई अली जान आराई अली शेर खान कलोई। ऐं हीअ ख़त असांखे गोठ ढालो ख़ासि केली खां नबी बख्श ख़ासि केली मोहम्मद रहीम पप्पू ख़ासि केली अब्दुल मालिक ख़ासि केली अब्दुल कादिर ख़ासि केली अब्दुल हकीम दर्स ऐं नाज़ ख़ासि केली लिखियो आहे। टडेलया खां बशीर गुल सुमरो सिकंदर अली सुमरो वफ़ा अब्दुल्ला जरवार शहज़ादो अली रज़ा सुमरो ऐं मोहम्मद आरब दाईदाणो तलार खां अली मोहम्मद जूणे जो तोतो जूणे जो कोटड़ी कबीर खां नाज़ हबीसो खान सोलंगी रब नवाज़ खान सोलंगी गोठ सैफुल खान छुट्टो ज़िले मटियारी खां शाद अब्दुल शकूर छुट्टो बिलावल खान छुट्टो दरगाह चौक शरीफ खां अता हुसैन जिसकाणी इनायत हुसैन जिसकाणी फिदा हुसैन जिसकाणी अली हुसैन जिसकाणी फ़कीर अब्दुल हुसैन जिसकाणी ऐं बेबी ससुई बलोच मीरपुर बठोरो खां तबसुम सैफुल्ला खत्री सागर सोहेल खत्री नंढड़ो हिननि जो आहे उज़ैर अहमद खत्री आबू मेमण अहमद ख़ान मेमण बुलेज पुल कोई दर खां गुल हसन डोड़ियो ऐं नंढड़ो नूर हसन डोड़ियो। सही जवाबु लिखियो गोठ गाज़ी अली हैदर मीणा खां मोहम्मद उमर मीणो अयास उमर मीणो अनीस उमर मीणो। ऐं इन खां अलावा हीअ ख़त असांखे तल के बदीन जो गोठ अहमद ख़ान मुरादाणी लगघार शाख खां अलह जुड़े मुरादाणी परवेज़ अली मुरादाणी जो मिलियो आहे। शहर गोलाड़जी खां ग़ुलाम रसूल नोहाणी ऐं इरफान अली नोहाणी जा ॿ ख़त असांखे मिलिया आहिनि। फुलरियूं खां अहमद ख़ान मरी बलोच हिन जो ज़िलो आहे बेपुर ख़ासि गोठ अकरी शरीफ़ खां उदास मोहम्मद आलम शरबलोच ऐं हिननि सां गॾु वफ़ा मंसूर आलम शरबलोच जो नालो शामिल आहे। करोली फैज़गंज खां उस्ताद ख़ामोश खलीलुर्रहमान शरबलोच समीर रहमान शर ऐं हबीबुर्रहमान शरबलोच गोठ आली जोड़े जो खां अब्दुल्ला नाज़ जोड़े जो गोठ फ़तेह अली शर खां न्याज़ अली न्याज़ शर दल के खारो छाण खां नाशाद ख़ासि केली गोठ काठड़ी थर खां मोहम्मद रमज़ान बलोच ऐं महबूब अली बलोच सिटी हिंगोरनो खां मोहम्मद हसन शर ऐं मोहम्मद अनस शर जुडे खां अली हसन ख़ासि केली आतना मोरी खां वफ़ा यार मोहम्मद महर ऐं आतना मोरी खां ई वफ़ा वली मोहम्मद महर बि आहे। हिन खां अलावा हीअ ख़त असांखे लिखियो आहे जावेद जब्बार लगारी फवाद अली लगारी जवाद अली लगारी काछे फट गुल मोहम्मद खां गोठ प्यारो खान कमरानी ज़िले दादू खां अली हसन कमरानी। प्रोग्राम में जेकॾहिं शामिल तव्हां नथा थियो या ख़त जो जवाबु चाहियो था त हुन ॾेई सघंदसि। जेकॾहिं माहौल ऐं मौसम जे हवाले सां ॻाल्हि लिखंदा त आउं हिन प्रोग्राम में बिल्कुलु अवांखे शामिलु कंदसि ऐं वराणी बसी ॾींदासीं। हिन प्रोग्राम में सवाल जो सही जवाबु लिखी मोकिलींदासीं अवांखे शामिलु कंदासीं। बाक़ी उहो जेकॾहिं अवां लिखंदा त असांखे हीअ प्रोग्राम जेके आहिनि पसंदि आहे ॿुधूं था इहा तव्हांजी महिरबानी आहे। बाक़ी हिननि ख़तनि खे शायदि आईंदा आउं शामिलु न करे सघां। सो जेतिरो बि थी सघे तव्हांखे हिन प्रोग्राम जे बारे में लिखो। शहर कंबर अली खान खां हाजी मोहम्मद रमज़ान गोपांग आबिद हुसैन गोपांग शकील रमज़ान गोपांग गोठ बागू खान शाहाणी दादू खां अब्दुल हबी शाहाणी कामरान अली शाहाणी मोहम्मद शरीफ शाहाणी गोठ गुल हसन बिरोही खां वहीद अली बिरोही कामरान अली बिरोही सजाद अली
साकिन सोलंकी, मेहर खां हाजी जुल्फकार अली सोलंकी, आसिफ अली सोलंकी, मुनसिफ अली ऐं मोहम्मद ऐं मोहसन अली सोलंकी। ऐं हीअ ख़त असांखे लिखियो आहे ख़ुशदार बलोचिस्तान खां टकरी वारी बलोच। जी आख़िरी ख़त आहे मास्टर अब्दुल ख़ालिक खोसो ऐं ग़ुलाम हुसैन खोसो, शगुफ्ता नाज़ खोसो, बेबी यास्मीन खोसो, शहर क़दीम खां इन्हनि सही जवाबु लिखियो आहे। असांजा उहे महिरबानी जिन खे असां सही जवाबु तस्लीम हिननि जो कयो, बिल्कुलु सही हिननि लिखी मोकिलियो, हिन जे ख़तनि खे शामिलु कयोसीं। कुझु नाला मुंहिंजे ख़्याल में त अञा बि रहियल आहिनि जिन खे शामिलु कजे। बुढ अली बख़्श पवर खां हाफ़िज़ मोहम्मद मिठल पवर बाही आतना मोरी खां वली मोहम्मद फ़ैज़ जो नालो मां शामिलु करे चुकी आहियां। ऐं हिन खां अलावा काठड़ी खां ख़त जो जवाबु जेको आहे सो ॾेई चुकी आहियां। इनाम खे महिरबानी रहनि था त थी सघे थो प्रोग्राम जा आख़िरी हिसे में हिननि खे शामिलु कयूं। ऐं हाणे असीं अवां सां ॻाल्हाईंदासीं मामले जे मुतलिक़ जेके तहरीरूं अवां मोकिलियूं हुयूं, लेकिन उहे तहरीरूं अवां जे वटि मौजूदु आहिनि, उन्हनि खे शामिलु कंदासीं। हीअ तहरीर असांखे लिखी आहे कुलजी विलेज दादू खां दादल खान चन्ना, ज़ीशान अली चन्ना, रिज़वान अहमद चन्ना। दरिया जे न पार मुंज खे न मार पाओ, मुंज खे न मार, मुंज वेचारी वेठी दरिया जे न पार, मुंज खे न मार पाओ, मुंज खे न मार। दादल खान चन्ना लिखे थो त सॼी दुनिया में इहो साबित थी चुको आहे त वण ऐं ॿेला इंसानी ज़िंदगी जी ज़रूरत, मुल्क जो सिंगार ऐं क़ौम जी दौलत आहिनि। इहे वण ई आहिनि जेके हर इंसान खे पैदाइश न वठी सुख ॾियनि था। काठ जे ॿीघे जी शकल वठी असांखे पंहिंजी हंज में लोॾे राहत ऐं आराम मुयसरु करे थो। जेसिताईं ज़िंदगी जी ज़रूरत जो सुवालु आहे त इहे बेज़बान वण असांजी हर उहा ज़रूरत पूरी कनि था जिन सां असांजे पल पल में वास्तो पले थो। ऐं हीअ तहरीर असांखे लिखी मोकिली आहे हाजी मोहम्मद रमज़ान गोपांग, शेख कमर अली ख़ान खां। लिखंदा त वण पोखण सां माहौल साफ़ु सुथिरो रहे थो। माहौलियाती गदिलाइण खां महफ़ूज़ रहण में वणनि जो अहम किरदारु आहे। सो वण जेके आहिनि हिन सां माहौल सरसब्ज़ रहे थो। जिते वण आहिनि उते बरसाति में नथी पवे थी, वण साफ़ु सुथरी हवा मुहैया कनि था, वण बि साहदार आहिनि, जंहिं करे उन्हनि खे न कटणु घुरिजे ऐं घणे का वण लॻाइणु घुरिजनि। असां इहो ई चवंदा आहियूं त वणनि जो जेको आहे सो वणनि जी हिफ़ाज़त कयो। ऐं वण जेके आहिनि उन्हनि जी सारे जे करे कंदासीं त तव्हां अॼुकल्ह जेका मौसम गरम बि थी रहियो आहे उन में जेकॾहिं वण हुजनि त हिन सां माहौल तमामु ख़ूबसूरत थी वेंदो। वण जेके आहिनि इहे गदिलाइण बि रोकनि था, हवा बि ॾियनि था। हिन जी छांव में वेही असां यकीननि जंहिं इहो वण पोखियो हूंदो लेकिन तव्हां उहो ॾेई सघो था। पखी जेके आहिनि हिननि वणनि ते वेहनि था त तव्हां ॾिठो हूंदो उहे बि साह वेही पंहिंजो वठींदा आहिनि। हिन करे कोशिशि कयूं त वधि खां वधि जेको आहे हिन धरती ते वण पोखियो। वण पोखण सां माहौल इंतिहाई ख़ुशगवार थींदो। असांजी जेका धरती आहे सुहाणी सिंध आहे त यकीननि असांजी धरती जेका आहे साईं सता
आहिनि, पर झीलूं जेके आहिनि उन्हनि जी ख़ूबसूरती अञा बि आहे। जेकॾहिं उन्हनि झीलुनि जी सफ़ाई कई वञे, उन्हनि ढंढनि जी सफ़ाई कई वञे, त मुंहिंजे ख़्याल में त इहो बि असांजे माहौल खे इलाही असरु पइजी सघे थो हिन जो। इन करे ऐं अॼोको जेको सुवालु आहे उहो बि मूंखे ॿुधाईंदी थियल आहे, त अव्हां नोट करे वठो। सुवालु आहे त किंजर झील जी जेको रक़बो आहे उन बारे में असांखे लिखी मोकिलियो त केतिरो आहे। जी हा, किंजर झील जेका आहिनि असांजी धरतीअ ते आहे, सिंध धरतीअ ते आहे, इन जो रक़बो जेको आहे उहो असांखे लिखी मोकिलियो त केतिरो आहे। यकीनन इहो सुवालु तव्हांखे मिली वेंदो अॼु, अहिड़ो मुश्किल कोन्हे, ऐं जल्द खां जल्द तव्हां पंहिंजा ख़त असांखे ॾियारे मोकिलियो। हीउ ख़त असांखे लिखियो आहे गोटा हाजी मोहम्मद याकूब मरी फुल जूं खां मोहनदास ओड ऐं शामनदास ओड। लिखंदा त रब पाक जी हिन ख़लकियल काइनात में अनेक नेमतूं आहिनि, इन्हनि में वण ॿूटा अहम आहिनि। इंसान ज़ात तोड़े पखियुनि ऐं जानवरनि जो अहम जेको आहे सा ग़ज़ा आहे, ऐं रब पाक हर वण में शिफ़ा ऐं केतिरा ई फ़ाइदा आहिनि। रब जो शुक्र आहे ऐं त असांजी धरतीअ खे वणनि सां साफ़ सुथाबो रखियो अथई। मोहम्मद यूसुफ ज़रदारी, निज़ाम ख़ान ज़रदारी, अली ॾिनो रिंद, वफ़ा गुलशेर शर्री, शहर जाम साहब खां लिखनि था त असांखे बि माहौल संवारण लाइ जेके आहिनि से रोडनि रस्तनि ते गटियुनि में सफ़ाई सुथराई रखणु घुरिजे ऐं वण पोखणु घुरिजनि। वधि खां वधि असां वण पोखियूं ऐं असां वधी बेद मुश्क पिपुर टाली निम लीमा अंब वग़ैरह पोखिया आहिनि। ऐं असां वटि पाणी रुगो खड़ो आहे, जेको आहे सो कड़ो आहे, खारो पाणी आहे। इन करे असां जो जेको फसल आहिनि उहे सड़ी था वञनि। महिरबानी करे गवर्नमेंट खे अपील कयो। मूं पंहिंजे गुज़िरियल प्रोग्राम में बि चयो हो त हिन माइक्रोफोन वसीले असां अपील कंदा आहियूं गवर्नमेंट खे त महिरबानी करे आर ओ प्लांट लॻाइनि हमारे ॻोठ में, जाम साहब में, त जीअं हुते पाणी मिठो थी सघे। ऐं तव्हां ख़त लिखो था, तव्हांजी तमामु घणी महिरबानी। ख़त असांखे लिखियो आहे कुनरी खां चवन कुमार कोहली, अनिता चौहान ऐं संगीता पारस। हिननि में लिखियो आहे त वण जेके आहिनि इंसान जे मरण घड़ी ताईं जेको आहे सो असांखे साथ ॾींदा आहिनि। असांखे घुरिजे त वणनि जी वधि खां वधि हिफ़ाज़त कयूं, ख़ूबसूरत वण लॻायूं, ऐं वणनि लॻाइण सां असांजो माहौल जेको आहे उहो सरसब्ज़ ऐं शादाब थी थो वञे। हिन ॻाल्हि खां कंहिंखे बि इनकार कोन्हे। घोट अहमद गेलड़ो खां एस अली गुल गेलड़ो लिखे थो त वण वधि खां वधि पोखियूं त जीअं माहौल में गदलाहट जेका आहे उहा घटि थी सघे। बिल्कुलु एस अली गुल गेलड़ा, तव्हां जेकॾहिं इहो पैगाम ते अमल कयो, सिर्फ़ु पैगाम न ॾियो, हिन ते अमल कयो त मुंहिंजे ख़्याल में इलाही जेके वण आहिनि उहे असांखे हिन आलूदगीअ खां, हिन माहौल खे, हिन पॉल्यूशन जेका तव्हां ॾिसी रहिया आहियो ॿाहिरि रुगो निकिरो त हिकिड़ी सन्नी जेका आहे असांजी तह तव्हांखे आसमान ते नज़र ईंदी। इहो फैक्ट्रियुनि जो धुओं आहे, इहो भठनि जो धुओं आहे, भठा जंहिंमें सिरूं ठहनि थियूं। ऐं हेठि जेकॾहिं ज़मीन ते ॾिसे त गटरनि जो उभरल पाणी आहे, या हूअं बि तव्हां ॾिसो त किथे किथे दुबाब आहिनि पाणी जा, उते मच्छर बि पलजनि था। ऐं मच्छरनि जे बारे में बि तव्हांखे ॿुधाईंदी हलां त कोशिशि कयो हिन मच्छर खां पंहिंजे पाण खे महफ़ूज़ रखो मच्छरनि खां। पाणी जिते बीठल हूंदो आहे, दुबा हूंदा आहिनि, किथे खाण हूंदी आहे त उते वरी किचिरो उछलियो वेंदो आहे त हद खां वधीक जेके आहिनि से मच्छर पैदा थींदा आहिनि। ऐं पोइ उहे मच्छर जेके आहिनि इंसाननि खे जेॾी महिल अची चक था आणनि, तव्हां ॾिठो हूंदो त पोइ हुन मां मलेरिया ऐं उनखां अलावा केतिरियूं बीमारियूं आहिनि जेके फैलिजनि थियूं। ऐं बोदलो डायरी खां ग़ुलाम नबी डायरी जो बि इहो ई मैसेज आहे त वण वधि खां वधि पोखियो। ग़ुलाम अली चांडियो बदीन खां, बेवस हाजी आदम चांडियो, अब्दुल ख़ालिक चांडियो, इन्हनि बि इहो ई मैसेज ॾिनो आहे। उनरपुर खां फोटो खोसो बि वणनि पोखण जे लाइ पैगाम ॾिए थो। बदीन खां एम रफ़ीक मल्ला, बेबी फरज़ाना ऐं फिज़ा मल्ला, खमू जुणे जो खां लख ॾिनो जुणे जो ऐं शाहिद अली जुणे जो, ॻोठ पुनो ख़ान पंवर खां रुस्तम पंवर, ॻोठ इन ॻोठ जो नालो आहे हेरा ॾेथा खां इम्तियाज़ अली ॾेथो, ढलियार खां मोहम्मद नवाज़ बोज़दार, पिपरी कराची खां मुश्ताक जतोई ऐं रावत लगारी खां मुमताज़ अली लगारी, फालारो खां हारून मरी। इन्हनि सभिनी जो हिकिड़ो ई मैसेज आहे त वधि खां वधि जेको आहे सो वण पोखियो, पंहिंजी हिन धरतीअ खे साफ़ सुथाबो कयो। ऐं तव्हां इहो अज़्म कयो त असां वण पोखींदासीं, माहौल खे ख़ूबसूरत बणाईंदासीं। ऐं वरी बि तव्हांखे चवंदसि त गर्मी अञा बि थी सघे थो त वधे, पंहिंजो पाण खे हिफ़ाज़त सां रखो, पंहिंजो पाण खे छांव में रखो। ऐं जेकॾहिं आलो को टॉल आहे या को कपिड़ो आहे पंहिंजे मथे ते रखो, ईअं हर भर ॿाहिरि न वञो। वणनि जी छांवनि जे हेठां वेहो। यकीन तव्हां जॾहिं वणनि जी छांव जे हेठां वेहंदा हूंदा ऐं हवा लॻंदी हूंदी त तव्हांखे असीं बि यादि ईंदा हूंदासीं त अदी वाक़ई सही थी चए त वणनि जो जेको आहे सो केतिरो आसिरो आहे, केतिरो फ़ाइदो आहे वणनि जो। सो हिन फ़ाइदो असां हासिल करे सघूं था जेकॾहिं कोशिशि कयूं। इहो असांजो कमु आहे, रुगो हुकूमत ते न भाणे वेयूं त हुकूमत ई सभु कुझु कंदी। जेकॾहिं हीअ नंढा नंढा कम असीं पाण करे सघूं था, पाण कयूं त यकीनन इहो बि हिकिड़ो अजुर आहे। ऐं आउं हमेशह चवंदी आहियां त अजुर नेकी अलाह साईं कॾहिं राय कोन छॾींदो ऐं असांखे ज़रूरु ज़रूरु इन जो सिलो मिलंदो। त पंहिंजी धरतीअ खे जेकॾहिं जन्नतुल फिरदौस ठाहिणो आहे त असां सभु मिलजी वधि खां वधि हिन माहौल खे ख़ूबसूरत बणायूं, वण पोखियूं ऐं वणनि सां जेको
माहौल खे संवारियो। बाक़ी प्रोग्राम जो वक़्तु जेको आहे हाणे वधीक ॻाल्हाइण जी इजाज़त नथो थिए। गीत बि ॿुधासीं ऐं गीत यकीनन अवां सभिनी खे पसंदि आया हूंदा। प्रोग्राम साई सता बि धरती मां शगुफ्ता खाली खे ॾींदा इजाज़त। अल्लाह के बाद साई सता बि धरती अली अकबर हिंगोर जो आवाज़ जन्नत में पेश करे रहियो हो। ठीक 11 लॻे मां रेडियो पाकिस्तान तां ख़बरूं ॿुधी सघो।